ولينهم كما لينت الحديد إلى عروض السماء وزللهم كما زللت فرعون على موسى عليه السلام وقهرهم كما قهرت الأباء أحد محمد صلى الله عليه وسلم بحق طافها يا عين الشعر صم بكم عمي فهم لا يعقلون صم بكم فهم لا يعقلون صم بكم فهم لا يبصرون إياك نعبد وإياك نستعين فسيكفيكهم الله وهو السميع العليم والحمد لله رب العالمين खुदा मालिक खालिक अल्लाह रब रहमान और रहीम अल्लाह या गफूर या शकूर अल्लाह या हनान या मन्नान अल्लाह इज़्ज़त जनाब मखदूम कौनैन के सदक़े में असांजी अज़ीम इबादत बारगाह में कबूल फरमाए। मालिक कायनात के वास्ते मौला अली रज़ा सरकार की शहादत जो मशहद मौला सुल्तान नसीब वास्ते जिन दिन नकल से आज़ाद जेलर की मजलिस में खमसा जनानिस में दामनी दरहमी सुखनी सोहत मालिक खालिक अल्लाह सभी को कबूल है मुस्तक़ाब मालिक खालिक अल्लाह जुमले मोमिनीन जेके जेकी कदम कदम खणी आया जिक्र अहले बैत अलैहिस्सलाम उन्हनि सभी के कदम कदम के अजे अजीम इनायत मालिक हर सवाल या सवाल पर बारगाह पूरा मुस्तक़ाब मखदूम कौनैन मासूम आलमीन साहिब सच्ची असांजी दुआउनि ते क़बूलियत जी मुहर हणाए। मालिक खालिक अल्लाह जल्दी सादात व मोमिनीन की मेहनत कोशिश पर बारगाह में इबादत में शुमार सभी दुआओं ते वज़नी दुआ या है असांजे वारिस शहंशाह मुअज़्ज़म हुज्जत खुदा पाए में आले मोहम्मद ज़हूर सभी दुआओं की कबूलियत पहुँचाए सलवात सहारों में बुलंद कर सलवात ये पढ़ो कि जिंदगी का कबीरा सगीरा गुनाह माफ थी अर्शे अज़ा की कबूलियत वास्ते बुलंद तर सलवात अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अल मक्कील मदनी वकोकबे दुरी वसाहिबुल वकारो वसकीना अल मदफूनो बिअर्दिल मदीना अर रसूलिल मुसद्दिक वल मुस्तफ़िल अमजद महमूद महबूब अल्लज़ी काना अल मिराजु सफ़रहु व बुराक़ु मरकबहु व सिदरतुल मुंतहा मंज़िलहु व क़ाब क़ौसैन औ अदना मक़ामहु व क़ाल कुन्तु नबिय्यु आदम बैनल मा'i वत्तीन अतौरातो इश्तिहारहु अज़्ज़बूरु अज़कारहु वल इंजीलु औसाफहु वल कुरआनु ऐलानहु वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला वज़ीरिही व हबीबिही व वारिसे इल्मिही
इल्मिल अव्वलीन वल आखिरीन अली इब्न अबी फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल मदीद वल हसीन वल जमील बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ क़ाल रब्बुहु लिल मलाइकति काफ़िरीन करीम खालिक मालिक अल्लाह रब्बुर रहमान रहीम अल्लाह तमाम सा सदरी का इन पाक जिक्र दे सदके में कबीरा सगीरा गुनाह माफ फरमाए मालिक कायनात गुनाहन खां बचन जी सदका इस्तकामत इनायत फरमाए कायमा तार दे नक्शी कदम ते हलण जी तौफीक नसीब फरमाए सदरी दुआओं खां वॾी दुआ इहा आहे त शबीर मौला जे आखिरी सजदे जे सदके में अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे पंजगाना नमाज पढ़ने की तौफीक नसीब आए इजाजत मां नौकरी शुरू कयो और आए आज ज़ियारत जो शरफ नसीब थियो खुदावंद मुताल जा वॾा एहसास जो मोमिन की ज़ियारत नसीब थी थे त अल्लाह जा शुक्र अदा कयो छो त मोमिन की ज़ियारत अजर अज़ीम आहे सवाब में शामिल आहे छो त मौला फरमाए थो ये मोमिन ही आहे जंहिंजो चहिरो गुलाब जे गुल खां वधीक सुहिणो आहे ऐं दिल उनजी एतिरी पाक ऐं तय्यब आहे छो त जंहिं दिल में इमाम पाक रहे उहा दिल पाक हारून मखफूफ खां के पुछो मौला जो सहाबियो हारून मखफूफ अखियुनि खां नाबीनो हो रोशनी कानस अखियुनि में के पुछस त अल्लाह जो हिकु नेमत खसींदो आहे त ॿी नेमत ॾींदो आहे तोखां जो अल्लाह अखियूं खसियूं नूर खसियूं खई त तोखे नेमत कहिड़ी ॾिनी उनखे बदिले हाणे जिनखे ख़बर आहे धाव मां मज़ाक नथो कयां सब जानो था तो मौला जो सहाबी जो नौकर हो ऐं मौला जो सहाबी की ज़ाहिरत मार्फत तो थोड़ी हुई न उन खां पुछो वियो त हिन अखियुनि जो नूर तो का अल्लाह खसियो आहे हिकु नेमत खसींदो आहे ख़ुदा जो वाइदो आहे त मां ॿी नेमत ॾींदो आहियां त तोखां हिकु नेमत खसी अथई त ॿी नेमत जे बदिले ॾिनो छा अथई मखी हारून मखफूफ मुस्कुराए पियो अञा अल्लाह इन खां वधीक कहिड़ी नेमत ॾी जो तो जेरे मन उस जो चेहरे के साथ अल्लाह सलामत रहो काफी तेरा माने सामने के जुबान ही लगा हलाए नारो ही पाने पीने जो लगा हई छो बेटा बिना जैसे हुसैन में हो जो इबादत में शामिल हो जो ये देखो लम्बो तो ये जाया करो वनी ना तो यकीनन ता इबादत में कदम कदम खड़ी आया हो ऐं कदम इहो ई ईंदो आहे पर जंहिंखे यादि अचण जी आदत न ख़ुदावंद मुताल जे क़ुरान में हुकम आहे हिकु आहे करीमा पढ़ी त उन ते का गुफ़्तगू करणो चाहियां त राज़ी वेठा हो हौसला अफजाई मां मुतमिन ताने समाद मां मुतमिन छो त समाद ताजी एतिरी बुलंद आहे या कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे इहो तव्हांजो ज़हन ज़रखेज़ आहे तव्हांजी दिलि इल्म जी आपियाई सां पुर थियल गुफ़्तगू करणु खपे ताकी मां चाहियां त तव्हांजे मयार मुताबिक़ नौकिरी करे सघां ख़ुदा मुताल फरमाए थो त जॾहिं फ़रिश्तनि जी दरबार सजल आहे टोटल फरिश्ता वेठा अल्लाह ऐलान करे थो जे वइज़ क़ाल रब्बुहु लिल मलाइकत इन्नी ख़ालिक़ुन बशरन मिन तीन अल्लाह तुझे मां मलाइको तहां में हिकु बशर ख़लक़ थो कयां जेको मिटीअ मां पैदा थियो फरिश्ता
ठाहे छॾियो पुतलो ठाहे छॾियो हाणे असां सभई इंतज़ार में आहियूं त मालिक तूं हुकुम कर त असां आदम खे सजदो कयूं हज़रत आदम खे सजदो कयूं हज़रत आदम खे सजदो कयूं हज़रत आदम खे सजदो कयूं अल्लाह तोखे ठाहियो थोरी जो आहे पर लेकिन ठहियल आहे मिटीअ मां हिन जो अञा आहे जिस्म तयार फैज़ा सवेतहू वनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही जॾहिं मां हिन में पंहिंजो रूह विझां त पोइ सभु सजदो कयो जेसीं ताईं रूह न पवे तेसीं ताईं को सजदो करे न माना इनकार में आयत में आहे इकरार में आयत में आहे तेसीं ताईं केर बि सजदो न करे जेसीं ताईं हिन में रूह न विझां जॾहिं रूह विझां त पोइ को रहे न बचे न सजदो सभु कजो या आदम ते जुमिलो चवण थो चाहियां ॾिसण थो चाहियां त केरु वेठा हो जेके खरीदार हो संदफाई मोती चुमलाईंदा हो लोटा वठण ईंदा हो मजलिस दरसगाह है किला सामने मोहतरम मां चवां या अल्लाह आदम तई तयार थी वियो आहे आदम जो पुतलो तयार आहे मलाइका इंतज़ार में हिन खे सजदो कयूं या अल्लाह सजदे जो हुकुम छो थो ॾे अल्लाह तोते मेमण हिज़ियान न ॻाल्हाए आदम जो पुतलो तयार जेकॾहिं हिन खे सजदे जो हुकुम कराया मलाइका जी पेशानियूं झुकाए आदम खे सजदो कयो त सुभाणे दुनिया वारा चवंदा त अल्लाह बुत परस्ती कराई अल्लाह बुत परस्ती कर जेके पहुचो था उन्हनि खे सलाम जेके रहो था उन्हनि करण माननि गॾु साण खणी थो हलां या आदम ठही वियो या आदम ठही अल्लाह तो इन जे करे न ताकि मका दुनिया करे त बुत परस्ती हिन में रूह विझा पोइ सजदे जो हुकुम ॾींदुमि अल्लाह तुंहिंजी यही त ॻाल्हि आहे जो काबो हज़ारा साल पहिरियों इब्राहिम जहिड़े नबी ठाहियो इस्माइल जहिड़े नबी ठाहियो हज़ारा साल पहिरियों काबतुल्लाह ठही तयार थी वियो आहे जबराइल जहिड़े सैयदुल मलाइका मज़दूरी कई आहे या अल्लाह सजदे जो हुकुम ॾे न हे बैतुल मुक़द्दस के मुस्लमान छो था झुकनि सजदो छो था कनि काबो तयार थी वियो आहे शजरतुल अंबिया बणायो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़े नबी बणायो आहे मशहूर बणायो आहे सजदे जो हुकुम ॾे अल्लाह तोखे जेकॾहिं ठाहियो चोरी जो न पिंडा मज़दूरी चोरी जो फ़रिश्ते कई आहे त ठहियल भित जो न आहे त ठहियल गारे जो आहे त ठहियल पत्थर जो आहे त जो दीवारी न जेकॾहिं इन्हीअ सजदो कराईंदुमि त दुनिया जो पुत परस्ती आहे जेकॾहिं जेसीं ताईं इन काबे में 13 रजब में अली जी विलादत कराए काबे खे काबे में बणाया तेसीं ताईं सजदे जो हुकुम ई न काबे के सजदे जेसिताईं हिन में रूह बणाए अली खे न मोकिलियो जो आहे त दीवार ठहियल आहे त जो दीवार हाणे फ़रिश्तनि जी दरबार सजल आहे ऐं ख़ुदा जो सभु सजदो कयो तव्हां ख़बर क़ुरान थो के फसजद लिल मलाइकत कुल्लहुम अजमऊन सभिनी सजदो कयो नज़र हलायो त कहानी बनदी आहे ज़ुबान हलायो त कहानी माना सजदो सभिनी कयो इल्ला इब्लीस सवाइ इब्लीस सजदो इब्लीस सजदो न कयो अस्तकबर व कान मिनल काफ़िरीन ऐं हू काफ़िरनि मां थी वियो काफ़िरनि मां थी वियो अञा जेके तर्जुमो असांजा आलिम मुतज़ कनि था न इन जुमिले जो त इस्तकबर कान मिनल काफ़िरीन वो ही काफ़िर हाय हाय सलाम व कान माज़ी जो सीखो ना ॿुधाए माज़ी जो सीखो था ॿुधाए व कान मिनल काफ़िरीन काफ़िर पुराणो हो काफ़िर पुराणो हो काफ़िर मां थी सजदो न कई मुतकबर थी हाणे सजदो जो न कई त मां कोई ते जुमलो पढ़ण थो चाहियां जेके राज़ी वेठा हो अदा हुआ जुमलो पढ़ण थो चाहियां साईं अल्लाह जे रसूल साहब जुमलो अजीम खैरपुर जे हिन वारदाह में साईं फैसला जी वारदाह में अजीम जुमलो महमान पढ़ण थो चाहे तव्हां थोरो मुंहिंजो तावन फरमायो साथ ॾियो त मां तव्हां ॿुधो भई दरबार कीअं थी आहे ख़ुदा जी ॻाल्हायो न हथ
सुना जबान के साथ दरबार के दिया अल्लाह की बेड़वारा के फरिश्ता मशहूर दरबार खुदा की बेड़वारा मशहूर फरिश्ता जेके गलती गुनाह करदा कोन दरबार खुदा दिया अल्लाह की दरबार है ना खुदा की दरबार अल्लाह की दरबार बेड़वारा फरिश्ता ही गुनन जे विच में वेठो हाणे जेके चवन था त भई असां वारनि जो कसूर कहिड़ो आहे वेदा त मुस्तफा सां गॾु जेके पोइ बताओ साल बसाल 50 साल 1000 साल मुझे घर सुनो मुझे पहले सुनो और 1000 साल इबादत नहीं बैठो खुदा के दरबार में फरिश्तन सा गॾु बैठो शोभत फरिश्तन जी कचहरी फरिश्तन जी दरबार खुदा जी मुस्तफा का कर शो है क्या शो हुआ भाई तू तो चाहिए तो मुस्तफा के इल्म के को नहीं अल्लाह अकबर तो मुस्तफा के इल्म के को नहीं अली के इल्म के को नहीं कुतब का कह रहा है ना लेकिन हम बात नहीं में गए वली के को नहीं मुस्तफा के को असा शियन जो पहले अकीदो हुआ ता अल्लाह इल्म के जो मालिका खालिका नबी अली इल्म है बजा वारिस नबी ने अली इल्म है बजा वारिस आनी तेरे तू तो दे इल्म है बाही को नबी थे तो भाई बेटा हां नबी के तेरी खबर तने दिल में छा तहां मुताबिक जो कहा बनने वाला क्या हो तो दिल में गए नबी क्या ही जरे नबी सा कर दे क्या नबी के तेरी खबर के दिल में छा है साईं के दिल में छा है साईं के दिल में छा है मेमण के दिल में छा है नबी के दिल में गए को नहीं मुसलमानों ने अॼु खां पोइ मुझे जवाब ॾेई ने त मां मिंबर ते अचण छॾे ॾिनो मुस्तफा के दिल में गए को नहीं अल्लाह के दिल में गए हो न त शैतान आहे छो कयो खुदा के दिल में गैब है जेकर कोई खुदा दिल में गैब जो इनकार करे अरे कौन हो सके दिल में गैब जो खुदा को मुखालिफ कोई ये को मुसलमान ना पाण के सवराए तो जेको मरण वारो खुदा के दिल में गैब जो को भी जेको मुखालिफ को नहीं अल्लाह के दिल में गैब को नहीं जेकर चवंदो तो पांजे फिक्र मां पांजे मजहब मां पांजे मसलक मां निकरी भी वो ते नहीं को तो सके खुदा के दिल में गैब है तो सवाल ये तो पैदा थे जने खुदा के इल्म में गैब है ऐ अल्लाह के इल्म में गैब हो तो ही शैतान कम वक्ता इब्लीस ही काफरा वो खुदा शहर 100 साल पाजी बारगाह में रहने छोड़ सवाल मौजूद हुआ तो भाई सवाल पहुंचायो सभी नहीं रहने छोड़ नहीं रहने छोड़ नहीं अल्लाह को ते इन दे करे जो मां हुसैन का दार में तमा पांचो बनाया उन जे खिलाफत जो ऐलान कया जेको मने वो सच्चो हुंदो जेको
शैतान बनाए हो जो करो खुदा के दरबार में वे आई अल्लाह के तकब्बुर तो करी वडाई तो करी खबर पई कि सची माना पाए वडाई तकब्बुर करवा असा जमीन ते सदा आकड़ दिया करे और क्यों तो मौला अल्लाह ते तो जेको जमीन ते आकड़ दी तो हले तो वो गणो इब्लीस जी फेरवी तो सलाम का मौला ता की मौला ता का आवाज साथ फरमाए आनी छेल साथो मिट्टी इनकार ने जो की ना मां जल्दी करे नो कहानी समाज का काश कहता मां थोड़ी जल्दी किया मां के तेरे ऊपर फट जाए मां समझाने की कोशिश तारा की समझा रही खुदा तो जे सजो सोचो करे खुदा तो जे सजो सोचो तो ये मिट्टी माठाए तो बाय माठाए बाय मते दिया मिट्टी हेठ दिया बाय जो कमा मते बुलंद थियण अफजल बाय मिट्टी हेठ खुदा तो जिस तुम अदल जो इनकार न करे तो क्या खबर करे न कमीना माल ला देना लेकिन वो काई ना वो मेरा ये तो अजीब बोलता कमीना तो क्या खबर करे तो माल ला देना तू ये तो जे तमा अफजल के सजे मफूल के सजो करेंगे तो जे बाय मथे मिट्टी हेठा खुदा तो जिस तुम्हें खबर ही काने तो दाए तो सही बाय शामा थी पैदा थे तो वण माते तो वण शामे थी तो जमीन बाहर वजूद बोल हो गया मेरे घर से छोटे तो मां बाहर में ठहरना मेरे घर मां से तो न करूं खुदा आयत पेश की खुदा वाला जो दलील नो आयत सा मां मनात अन तस्दिदो लेमा खलक तो भी यदई मां मनात अन तस्दिदो लेमा खलक तो भी यदई ये कमीना को फीसा हुआ बद वक्त तू हिन के सजो शो तो करे जे के ठायो न पाजे नी हथन सा और न कई दोनों खाई लेमा खलक बियदई मां आयो दिमाग पाजे बिनी हथन सा मां आयो हानी किन आलम लिखो ते हथन मां मुराद हो ताकत किन लिखो त भाई उहे हथ हा यदुल्लाह वाला पैसा कोई कला तो ने माते जुमले दिला में तो क्या वो लगा जुमलो केटा में को आपको चाड़ी हां हिन्ना मां आस्ते करी करे कहानी में जोती दुकल है साईं कहानी को जुमलो हजूर कर दो जाए हिन्ना एक रात साथे कयो मिट्टी माना हिन्ना की निगाह साथे या माते आज का पोताई की जुमलो खैरपुर में शायर को पढ़े मां जुमलो का छाते त्रास कयो मिट्टी ते मिट्टी माथे दा मां बाजू से दा माने इन छाते तरफ के माथे के त्रास की मिट्टी खुदा तो जे मां मिट्टी माथा गारे माथा पत्थर माथा ठाह माथे खोलो आए तो खोलो इतनी नवा बाब खुलना भी आगे शाम झोली में रखना तो चाहे होगा ये छात्रों ने तो मिट्टी में खायो नहीं आवाज में कोटे तो सही था ये तो के मिट्टी में मारे हिन की निगाह है आप देते तो ये मिट्टी में ठेला बड़ी तो बड़ा मिट्टी में ठेला बाबा है हिन की निगाह है आप देते तो ये मिट्टी में ठेला खुदा की निगाह है निस्बत दे तो मां ठायो ये मुझे मन हो ये दिल भी ध्यान बताओ खुदा की निगाह है निस्बत दे इन की निगाह है बात दे खुदा की निगाह है निस्बत दे तो भाई कीचड़ माठाया गारे माठाया पत्थर माठाया चूने माठाया केमा बिठाया ठायो तो माहे माना खुदा की निगाह है निस्बत दे इन की निगाह है माते दे तको जुमलो चवण जो खैर करवारो मां जुमलो अजीम पण तो कया
त शैतान जी निगाह मांगे त मिटीअ मां ठहियल आहे, ख़ुदा जी निगाह निस्बत त मुंहिंजो निस्बत त मां ठाहियो आहे, त पोइ असां अलम खणी ॿाहिरि निकिरूं। एतिराज़ करण वारो एतिराज़ कंदो आहे त काठी जो ठहियल आहे, कपिड़े जो ठहियल आहे, दुकान जो कपिड़ो आहे, काठी आहे, ताज़ो खणी हलूं त झूलो खणी हलूं जनाब एलिस्टर जो चवंदा काठीअ जो ठहियल आहे। हीउ कपिड़ो वठनि था, दुनियादारी दुकान तां चमकीले कपिड़ा वठी उन ते इनकार कंदा, माना उन्हनि जी निगाह हूंदी आहे मादे ते, त हीउ काठी जो ठहियल आहे, हीउ पत्थर जो ठहियल आहे, हीउ कपिड़े जो ठहियल आहे। असांजी निगाह हुजे निस्बत ते त ख़बरदार काठी नाहे अलम अब्बास जो, कपिड़ो नाहे अलम अब्बास जो, ताजियो नाहे अलम अब्बास जो। त पोइ हाणे जुमिलो चवणो जेके दाद वेंदा हुआ राति में नारा हो पंहिंजा नारा घटि नेमण जो वज़नी जुमिलो भई जेको जेको एतिराज़ करे हीउ काठी जो हीउ कपिड़े जो उहो शैतान जो पैरोकार, जेको निस्बत सम्झी अब्बास जे अलम जो एहतराम करे उहो ख़ुदा जो पैरोकार। और आया नहीं बिलाल देखिए तो और आए माना जंहिंजी निस्बत निगाह है वो खुदा जो पैरोकार, असांजो मज़हब गैरनि जो मज़हब क़ुरान मां जेकॾहिं शागिर्द न कयूं त पोइ मज़हब जो मौला ॾिनो छो आहे? सलामत आबाद करो, मौला तव्हांजी इबादत क़बूल करो। ऐं हिन छा कयो कम वक़्त ते मिटीअ मां ठाहियो अथई, कोई बाहि मां ठाहियो अथई, ख़ुदा तो तूं कयो मिटीअ जो चार ॾिसंदा कयूं जुमिलो जो अजीब पढ़ता है लेकिन छा कोई इलाक़ा नहीं मिट्टी के जेको तुराब सलामत रहो जेको बोलंदा हो हिन साली मौला रज़ा जे दवारी करो इंशाअल्लाह इलाही इन एतराज़ कयो मिटीअ ते त मिटीअ मां ठहियल मिट्टी के जेको तुराब जेको ख़ुदा वो मिटीअ ते कोई एतराज़ थो करे त हुनखे शैतान बणाए थो छॾे। इहो कमाल आहे तव्हांजे पहुचण जो, इहो कमाल आहे तव्हांजे पहुचण जो, इहो सलाम आहे तव्हांजे सलाम जंहिंजी अल्लाह खे मिटीअ सां एॾो प्यार आहे त पोइ मिटीअ जो इनकार करे त ख़ुदा हुनखे लानत जो तोहफ़ो ॾेई शैतान बणाए लानत थो कराए। जंहिं अल्लाह जो मिटीअ सां एॾो प्यार आहे ॿुधाए अबू तुराब सां केॾो प्यार आहे। तुराब सां केॾो प्यार आलिम आहे जो सॼो अस्तकबरत अम कुंत मिनल आलिम, तू जो सजदो नथो करी छा तू आलिम आहे? पढ़ी लिखियो मजनू न समझे त के परिवार न समझनि ते मर्द आज़ादारी जो उहे न समझंदा त किथे समझाए। माना ख़ुदा क़ुरान में तो चए अम कुंत मिनल आलिम, तू जो वॾाई थो करे तकबर थो करे सजदो नथो करे छा तू आलिम आहे? माना क़ुरान त फ़ैसिलो करे छॾियो न त कुझु अहिड़ियूं हस्तियूं हुयूं दलील आहे ख़ुदा जो चए तू आलिम मां हुजे वो भली सजदो न करे आलिम मां कोन्हे माना ख़बर पई त कुझु हस्तियूं आहिनि जिन आदम खे सजदो न कयो पर अञा जे जेको वॾाई पढ़ा त जिन जे करे सजदो थियो मौजूद जिन जे करे आदम खे बि सजदो थियो। हाणे ख़ुदा तो चए त
था तो आली ने माने तो सही तो क्यों कर हर जगह थी आली माना खुदा थे तो आली को हस्त आए नकी नकल में जुड़ो ये अजीब जुड़ो अजीम जुड़ो जमीन ते हुआ तो सब मोहम्मद हुआ मथे हुआ तो सब आली आली आई तो ते माशा जो ने मां बनी जॾहिं मां निकरंदो न हितां त मां सभिनी खे बरगलाईंदुमि के न छॾी अल्लाह तुझे से वञ भली लेकिन लानत जो तोप खणी वञ आखिर में कहा मुझे दरबार मां निकिरी वञ इन अले लानती इला योमती क़यामत ताईं तो ते लानत असां कयूं लानत पैसी या लानत दा कनि अल्लाह लानत कयो देखो लानत करे वो शियो को देने का है ना जब जो होता है और को चाहिए ऐसा है पुराना का दोनों बार तो का ऐसा आ जाए ऐसा लगा ऐसा लेकिन मान जो तो यो पर करता है नारायण हैदरी नाराय तकबीर नाराय तकबीर नाराय रिसालत नाराय विलायत नाराय विलायत नाराय हैदरी मौला अल्लाह काते हो हांजी जमले जला माता ने गुजारिश पे करी तो भाई खुदा तो जैसे निकियन मुझे दरबार में लालची कयामत तो दिलाल दरबार में कटड़ा था तो खुदा ऐलान करता को शैतान तुझे सन्ना मां गालाया खुदा तो सुस्काला लानती बनाया था को भी जेदी गाल बुद्धि उनके खुदा चले इलो करीम जई से शासन आई असा तो भाई लानत सबको इतराज करे मां दोनों ताने यो पे पहुंचाने की कोशिश तो कया तो भाई लिखण का साथ में तो काफर शिया काफर लानत लानत फलक अचो तो ये कुरान में पे ही लानत शैतान दी है ना सभी लिखो पाजे दरो दीवार पे शैतान दी लानत शैतान दी लानत शैतान दी लानत सुखा तो शिया दी लानत शिया काफर कहां सभी के की असा तो कते असा जाके के कहां पे सब घर के जाके शैतान दी लानत भाई जवन था लेकिन लिखता कौन इनजे करे तो उनके खबर आ नहीं लानती बड़ो सुआ लानती इनजे करे बड़ो जो खुदा के त मने पियो खुदा जे बनाए रखे न पियो मने इनजे करे लानती देखो हथ ते रखे मौला खैरात वठा दो मौला माना इनजे करे न था इनजे करे न शैतान ते लानत सोचा कयो भई कयो न लानत इनजे करे न था कयो काल वनी फिरी फिरी इनजे नीचे में को तो ये तगाला मोहम्मद मुस्तफा के सबको मने पियो मोहम्मद के मौला के केर नथो मने नौजवान पे जुलूस उठे लगी जुलूस होगा असांजा नौजवान का जज्बाती होगा भाई अॼु कल्ह फायर थी देरी कर मिले ऐं वॾो मीडिया जो दौर आहे अॼुकल्ह असां जेके अदाकार मास्टरी नौजवान जेतिरा फ़ाइदा आहिनि असांखे हिन अदाकारी मां ये पुराने दौर में कोन
अल्लाह के अजीम कर माहू सपोर्ट ताजा मददगार ताजा ऑफिसर ताजा दरबिछा ये भी हर जगह थी लेकिन वो भी एहतियात की जरूरत नाले करनी तो की जरूरत के लिए फलाने के लानत उधर दियो ना तू श्याम आए लाना तो श्याम का नहीं ना ना वो ना तो यूं हटाए तो जो कमाता है वे तेरे सलाम के हर दुश्मन पे लाना तो कभी भी बाजार में भी हर जगह पे जाओ अहल वे तेरे सलाम के हर दुश्मन पे लानत लानत के खबर आदम के का तेरा मंजिल के दुरूद शरीफ दुरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद जितने जितने आल हुंदी ते पढ़े वो जब नस्ल की जरूरत है नहीं लानत के नस्ल की जरूरत है ये सजा तो एरिया जो भाई सुप्रीम कोर्ट की सजा हो जाए ना तो बड़े बड़ी सजा तक जेरे तैया लानत एरी दे आ जो कबर दे पे सजा बंदर का सवा आए है ये सच्चा होगा जिनके मुंह की हुकूमत न होगी तुझी हुकूमत आए माना शैतान भी ऐलान के कुरान में तक कुछ हसन इल्म आहे जिनके मुंह तो तसल्लुफ की हुकूमत बादशाह न हलन ये तो मतेनी पासन का भी गुमराह करूं सजे खां खाबे खां पोयो अग्यो चारी पैसन का गुमराह करूं के सिराते मुस्तकीम के अचन रन मा आखिरी जुमलो दो पढ़ा तो जैसा वतन की गलती तमाम हो गया तो इन जे ते जुमलो वठण का होता त मां पूरी ताकत सां के देण का तो पाके पल में रख जो यो जुमलो चवण दो इन जे जे ऐलान की त मां चारी पासन का पे तुम अग्यो बे पोयो की पासे शामी खावे पासे जाते पोयो अग्यो चारी पासन का हमलो करूं के सिरात तई मुस्तकीम तई पहुंचण खुदा जसम वक्त तू केडो भोजन लेकिन मां अल्लाह वहां चार पासा रखया नहीं ना पप्पा साने रहा है हिकड़ो पक्षी पासो को जमीन जो पासो छठ पासा होना तो चार पासा हो गए पप्पा सा आया नहीं हिकड़ो जमीन वालो ॿियो आसमान वालो अल्लाह तो के तू सभनी के पर चलाए सके तो जेको हथ द्वारा खणी आसमान जे बुलंद कंदो न उन के पर चलाए सके तो न जेको सर सजदे में रखी जमीन ते रखंदो न उन के पर चलाए इज्जत दो भाई ये तो दरअसल ये बस बात है चंद तमाम ये दो से उगड़े आते हैं
ये न सोच तो मुझे घर वालों न तो हुए मां कीअं हुआ मुझे पासे वालों न तो हुए गाठिया मत बाहर निकला तो दोस्त तानो पे तो देखो ना तो आवाज अकेलो क्यों गाठिया रोए माता कभी गुजारिश तो कहें दोस्तन जे तानन जो ख्याल न करो उन जो ख्याल कर जेका शाम मौसमी जी है मगर मौला की इज्जत जो कशवा साइड सादा फजाइल न ॿुधण दिया मुहाले मां ॿाहिरि मोहल्ले मां साया उहा त हूंदी न इंतज़ार में आहे त कॾहिं मुंहिंजे बाबे जा फज़ाइल ख़तम थींदा कॾहिं मुंहिंजे भाउ हुसैन जा मसाइल आज़ादारी करे तूं त घर हलियो वेंदे न ॿुधर लिखनि त इन जॻह ते जिते मजलिस आहे न इन जॻह ते सॼी राति 3 बीबियूं बीठियूं इंदियूं सजन आगे हैं विंदियूं देर साहन के जगह ते साईं ज़ैनब हथ पकड़े सकीना ने ॾेखारे दियो फलाणी जगह ते फलाणो मोमिन पियो हुए फलाणी जगह ते फलाणो मोमिन पियो हुए ये असांजी सिर्फ़ कोशिश हूंदी आहे तमन्ना हुआ राज़ी थी पंहिंजे भाउ जे मथां कंहिं रोअण न ॾिनो हो ऐं अॼु त उन जो मातम आहे जंहिंजो नालो ई ग़रीब हुओ वाह 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 अजरुक मिन सैयदा अजरुक मिन सैयदा इहो न सोच त मुंहिंजे घर वारो नथो रोए अॼु मौला जंहिंजी शहादत आहे उनजो फरमान ॿुधाए मौला खां कंहिं पुछो मौला जेको ताहूं करे रोए या कूकू करे रोए मौला फरमाए तो मां उनजो शुक्रियो थो अजरुकुम अल्लाह अजरुकुम मिन सैयदा मौला उनजो शुक्रियो छो था अदा कयो मौला अल्लाह फरमाए तो इन जे करे जो मुंहिंजे मां रुबाब जी सुन्नत मौला बला रोऊं कीअं मौला फरमाए तो बस ग़रीबनि जो किशो आहे जीअं वणे वठी रो ताऊं करे रोए वो आस्ते रोए शुक्रियो अदा करना हो मौला अल्लाह फरमाए तो रोण वारो साईं जा जेकी दुख आहिनि न साईं सकीना जा तव्हांखे ख़बर आहे त कुझु भेड़ूं काइनात में अहिड़ियूं जिन भाइरनि जे करे पंध कया चंद बंदा अल्लाह जाने कहिड़े ख़्याल में हो मां त चवां थो हिकिड़े अचो राति तो कंहिंजी पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे ज़हन ते ज़ोर तूं ॾे एतिरो सोच त अॼु उन मौला जी शहादत आहे मौला रज़ा अलैहिस्सलाम जी भेणूं ख़ुशनसीब हो मौला तूं भेणूं त होसि न पर मां क़ुर्बान वञा हुसैन खे भेणूं त हुयूं पर रोई त न सघियूं का भेण काइनात में एॾी आहे जेका कातिल खां पुछे त मूंखे मोकल ॾे त मां भाउ ते भेण ऐं कातिल चवेसि त न भली कर भेण पर हिकु भेण जी इजाज़त अथई सभिनी खे ॾिसी करे जिते मोकल हिकु भेण जी मिली आहे मूंखे ॿुधाए मां तोखे छा करे पुकारे भेण कया मौला जे कटल रॻो आवाज़ तुंहिंजो भेण कर नवाब करबला तेरे जिन नवाब करबला सॼे भेण कर साईं रोई करे ते थियो क्यों खोल ॾिस त सही नवाब जूं भेणूं शर्माए न मता कर सजाद में मौला तव्हांजी इबादत कबूल फरमाए मौला तव्हांजी इबादत कबूल फरमाए तो नवाब जूं साईं जी भेणूं ईअं हुन साईं जी हिकु न वक़्तु खोल मन ॾिस त सही मां अखियूं खोले तुंहिंजी फौज ॾिठी अकबर ॾिठो अब्बास ॾिठो कासिम ॾिठो कंहिंजो घोड़े तां लहण ॾिठमि कंहिंजो ज़ीन में फासण ॾिठमि कंहिंजा फेर रकाब में ॾिठमि अखियूं खोल अखियूं बंदि न कर तुंहिंजे सहारे ते करबला आई हुयमि त गादी जो सहारो हो
जेकर तुझे फौज जो जर्नल अब्बास हो तो मुझे फौज की जर्नल रुकैया आफरीन आफरीन जेकर तुझे फौज में अली अकबर हो तो नदी माँ लैला मूसा गदा जेकर तुझे फौज में काशिम हो तो नदी माँ मूसा गदा जेकर तुझे फौज में वहब कल्बी हो तो नदी माँ माई कमर मूसा गदा जेकर तो वट शहीद हो तो नदी सोजा मूसा गदा शायद देखो जुमलो चयो न जेकर तो वट असगर हो तो मोट सकीना आफरीन माँ मौला का इबादत कबूल फरमाए मौला का जो लख दफा पढ़ा कुछ भेड़ एडो हो तेरे भाई की मोहब्बत में बंद दया एक भेड़ हुआ जेका कदे दरवाजो छॾियो न हो लेकिन जॾहिं हुसैन वतन छॾियो न ई अब्दुल्ला जे साम्हूं ज़मीन ते वेठी अब्दुल्ला खे ॾिसी करे ॾिठी मोकल ॾे न ॾे लेकिन एतिरो मां ज़रूर थी चवां मोकल न ॾींदे होॾां हुसैन जो घोड़ो निकिरंदो ज़ैनब जो जनाज़ो मातम करना रोज़ लख दफ़ा पढ़ा होॾो हुसैन जो घोड़ो निकिरंदो हेॾो ज़ैनब जो जनाज़ो निकिरंदो मौला तव्हांजी इबादत कबूल फरमाए अब्दुल्ला जो तो मां तोखे कॾहिं मोकिलियो आहे तोखे मोकल ॾिनी ई उहा साइणा जो कमु भाउ खां सवा न सघंदो हुयो ऐं 15 ॾींहं भाउ जी मोहबत में ॿी भेण उहा आहे जंहिंजो नालो सकीना आहे भाउ जो नालो असगर आहे सकीना असगर न हुजे हा न त करबला असगर फतह कई शाम मुंहिंजी साइण सकीना फतह कई जेको इश्क जनाब असगर खे जेको त ही तो ज़ुल्म आहे त कई का न हुई पगार शुरू थी वयूं हर रस्ते मां जेको जनाब अली असगर जो सर पियो ॾिसे न जेको जंग न आहे ज़ुल्म आहे इन जंग न कई जेको सकीना जे कननि मां रत पियो ॾिसे अलाए ॼणे चंद बंदा कहिड़े ख़्याल में जेको साइड सकीना जे कननि मां रत पियो ॾिसे गले में रसी पियो ॾिसे जे पियो केत बि तॾो कयो हो हिन मासूमा कहिड़ो हो कयो रोना वारो सजाद मौला ते हिकु वेंदो अहिड़ो वियो जेको मां चयो या अल्लाह सन मां मरी वञा उन वक़्तु ॾाढा हूंदो मिनाल रोई करे चएसि तो मौला तव्हांजो त घर में ताऊं करियो त कहिड़ो वेंदो यादि आयो चए थो जॾहिं बाज़ार जी भीड़ वधी कीअं त तुंहिंजे मां कीअं थो पढ़ा आख़िरी जुमिलो रोना वारो जॾहिं बाज़ार जी भीड़ वधी न रश जी शोली जो अॻिते आई त सकीना वञी दीवार सां लॻी मां हेठि आयुसि ज़मीन ते हिन कमीने छा कयो मुंहिंजे साम्हूं आयो मां कीअं पढ़ा रोअण वारो अधु बेदार त नथो ॾे पर इशारो सम्झंदा हिन जे हथ में का शइ हुई बंदे सम्झी वियो सैयद सम्झी वियो हिन जे हथ में का शइ हुई उहो खणी अची सजाद पुठीअ ते हर सकीना आई न चएसि तूं सदाई ज़ुल्म कंदो आहियो मुंहिंजे भाउ ते हाणे त बाज़ार बची वई आहे ॼाण दरबार आहे मुंहिंजे भाउ खे त छॾे हा मुंहिंजो मौला सजाद जंग मां खून जा चुका वधिया लाहू करे चए थो हिन कमीने जॾहिं सकीना जा लफ़्ज़ ॿुधा न मूं मां त हथ कढी सकीना में हथ विधई आफरीन शर्माए न रो मौला तुंहिंजे नादारी चए थो हिन मूं मां हथ कढी सकीना में हथ विधा सकीना में